नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां मिठी का ख़बर ॾींदा आहियूं। सुकार फाउंडेशन थरपारकर पारां तालुका छाछड़ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां 23 औरतुनि खे जानवर जे बहितर पालन करण बाबति 8 ॾींहनि जी तरबती सिख्या ॾिनी वई, जंहिं में बुनियादी जानवरनि जे सार संभाल, बीमारियुनि जी सुञाणप, वैक्सीन जो शेड्यूल, चारनि खे महफ़ूज़ बणाइण, खीर जे ॾुआई दौरान सफ़ाई ऐं हिफ़ाज़त करण ऐं जानवरनि जी पैदावार वधाइण बाबति सिख्या शामिल हुई। तरबियत मुकमल करण बाद असिस्टेंट कमिश्नर छाछड़ो गुलाम सरवर बंबरो तरबियती सिख्या हासिल कंदड़ औरतुनि में सर्टिफिकेट पिणु तक़सीम कया। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर छाछड़ो गुलाम सरवर बंबरो चयो त औरतुनि खे तरबियती सिख्या ॾियण जानवरनि जे बहितर सार संभाल करण में मदद मिलंदी ऐं हू पंहिंजो रोज़गार कमाए सघनि थियूं, छाकाणि त थरपारकर जे माण्हुनि जो गुज़र सफ़र माल ते हूंदो आहे। 8 ॾींहनि जी तरबियती सिख्या लाइफ स्टॉक खाते थरपारकर जे इन्वेंट्री ऑफिसर डॉक्टर अब्दुल रहीम ॾोहट ॾिनी। इन मौक़े ते सुकार फाउंडेशन जे प्रोजेक्ट मैनेजर कलतार गुल चयो त सुकार फाउंडेशन पारां कंसर्न वर्ल्ड वाइड जे सहकार सां सिंध ड्राट रिज़िलेंस प्रोग्राम तहत ही तरबियती सिख्या कराई वई आहे त जीअं 12 ॾींहनि जे औरतुनि खे जानवरनि जे बहितर पालण, सार संभाल ऐं जानवरनि खे बीमारी खां बचाइण बाबति ॼाण फराहम थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।